रेडी एडो टाइम दिया कोई आयो ही ना एडो टाइम दिया स्कूल जो सब परेशान होगा अल्लाह जो बचना सब परेशान होगा घर जा बाकी आने कोई अचे ब्रेक जमा पे गाड़ी तो खड़ दो चाहे छोकरी मुई हेरे कारी अचे पई एडो देर टाइम थियो आ कला थोड़ा बीठी आ पेट्रोल गाड़ी खत्म नहीं था खानी हलाए तो या क्यों अचे दी पोर चौथ ता क्यों हणी हो हणी किए वेंदे मां वेया वेंदी ब्रेक न थई किए न ब्रेक होंदो बाकी हाने तू किए पे हलाए ए दिछी पाण होतो गोडी चंबड़ियो पियो मान ब्रेक आई मां दे ये न त मुजी डंग भणी न पईंदो मां एडा खूबसूरत माण्हू हूंदा भई ए फटो पाण ही उड़दो आप मां वेया ना हां वे पी त संडे दे हाल भला पोइता ही दी वेया न हिता न ब्रेक लग गया पोयो थोड़ो खूबसूरत माण्हू ने ने के थोड़ो समझाइण पवंदो अचो 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 वेयो हा वेयो समझो एक किताब रखो हां रखम वे चढ़ी जो जे कने मां वाई में लई वने तकड़ी लई वने ये न त मो साड़ का वाई में लाए साड़ न लाइंदो मो एकड़ो इंसान आ साड़ का कंदे पो तू कोसा मां खुदा न कंदो हां बण पेपर तई मदा मुजी डंग भणी तो जो पेपर मां नींदो तू मां न होंदम तू टेंशन न कराए गाल बुधो जे कने मां वाई में लई वने त मां झंप खाइंदम झंप खाइने सही आ न हां थेलो रखी छे हां हां खूबसूरत माण्हू नहीं खाणो हाने पटे दे आगे में न तो ले सेके तो हाणे हींअर आ कयूं मां हथ में कई वना तू वेठी हलो हां ये करी सही आ मां के घुमाइने त सही न मां हां नहीं भी हिकु चक्कर मां स्टार्ट करे ॾिसां ना